पंहिंजावे ड्रामे जी दोस्तों अॼु ज़बरदस्त धमाकेदार अपडेट आई आहे। पंहिंजावे ड्रामे में हाणे सांवल उहे सभु ॻाल्हियूं ॿुधी वियो जेको जाबर करे रहियो हसीना सां डूंगर खान खे कीअं मारियो वियो ऐं हुन रावल खान खे कीअं मारियो वियो, तुंहिंजे भाइरनि कीअं हुनखे ज़हर ॾिनी, उन सां तूं बदल आहीं। जहिड़ो मां नुक़सानु कयो आहे अहिड़ो तूं बि कयो आहे, जहिड़ो कातिल मां आहियां अहिड़ी तूं बि कातिल आहीं पंहिंजे भाइरनि सां गॾु। इहे सॼियूं ॻाल्हियूं सांवल पंहिंजे कननि सां ॿुधियूं ऐं काननि इहे ॻाल्हियूं ॿुधी करे सांवल शौक़ु थी वियो, परेशान थी वियो त हीअ छा भेणा एॾो ज़ुल्म हिननि कयो आहे ऐं एॾा ही कातिल आहिनि ऐं हीअ पंहिंजे घर जा कातिल सॼा क़तल हसीना कराया आहिनि। ये सांवल जॾहिं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे पोइ दोस्तो वञी वेही वीचार कंदो आहे, सोचींदो आहे त इहे चाकर खान खे कीअं ॿुधायां त हीअ तुंहिंजे घर में कातिल वेठो आहे। हसीना ते जेको मुंहिंजो अॻे शक हुयो उहो पक में बदिलजी वियो आहे। मां पंहिंजे कननि सां जाबर ऐं हसीना जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। ऐं पोइ चाकर खान बि चवंदो मूंखे बि इन शइ ते शक आहे त मूंखे बि जेका शवाहिद मिलिया आहिनि त अहिड़े क़िस्म जा मिलिया आहिनि। यानी हाणे ड्रामे में ज़बरदस्त धमाकेदार एक्शन थियण वारो आहे, छो त ड्रामे में हाणे इहो कूड़ जेको लिकियलु आहे उहो ज़ाहिर थींदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।